इस्माइल नबी जो अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, अल्लाहु अकबर वलिल्लाहिल सब तारीफ अल्लाह तुझे लाए वडो तू आ, वलिल्लाहिल हम्द सब तारीफ तुझे लाए जो माखे इम्तिहान में पास कई। इने करे ये कलमा पढ़ना पौंदा रबिउल अव्वल महीने में। छोरो गलायो केड़े महीने में? संगत का पूछा तो जमात का हां रबिउल अव्वल महीने में ना। अच्छा अच्छा माफ कजो मां जुलहज में, जुलहज 9 तारीख जुलहज 13 तारीख मर्द औरतन बिनी जे मथा वाजिब है, पर मर्द के ये कलमा जोर से पढ़ना अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। औरत के ये कलमा पढ़न पर आहिस्ता पढ़न। बरक अग्या गाल जगह समझानी चाहिए तो इम्तिहान बिनी जे मथा आजमाइश बिनी जे मथा, पर अल्लाह ती सलाम के बेचे इब्राहिम के सलामुन अला इब्राहिम, सलामुन अला इब्राहिम। अल्लाह पान पे सलाम चवे के इब्राहिम नबी के। सवाल तो पैदा थिए तो कुर्बानी बिने जी हुई, इम्तिहान बिने जे मथा, सलाम इब्राहिम नबी जे मथा। इते उलमा यो लिखो त बच्चो जेका नेकी कंदो उन जो सवाब अल्लाह माई पी के मुफ्त में दे थो, माई पी के मुफ्त में दे थो। यो त इस्माइल नबी जे कदे राजी न भोजे हा कुसरन जे लाए त इब्राहिम नबी कोई हा। इने करे आलिमन सगोरन का बुधंदा आयो हाने इन नंढड़न जी दस्तार बंदी थी। दुआ गुरु अल्लाह इनन के आलिम हाफिज करे। आमीन चो आमीन चो। हाने या खुशी माइटन का पूछो तो कितनी खुशी ता के थी। इते दस्तार बंदी जरे नंढड़े जी थींदी है त हर एक पी जे दिल में ये हसरत तमन्ना उथंदी है काश मां भी ये कुरान पढ़ा हां नाजरा हिफिज मुझे नंढड़े जी दस्तार बंदी की वे आलिम सगोरा कन। बुधो कायनात जे नबी फरमाए जिंजो नंढड़ो जिंजी नंढड़ी कुरान नाजरा या हिफिज मुकम्मल थो करे मैदान क़यामत में मां पी जी दस्तार बंदी अल्लाह पाण पंहिंजे कुदरत जे हथन सां कराईंदो। फरमाए मल क़रअल क़ुरआन वामिल बिमा फी उल्बिस वालिदाहु ताज यौमल क़ियामा। पा फरमाए जिंजो नंढड़ो जिंजी नंढड़ी कुरान मजीद पढ़े वरी कुरान मजीद जे मथा अमल भी कने मैदान क़यामत में अल्लाह इन कुरान वारे तालिब जे माई पी जे मथे सोनू ताज रखंदो। पा फरमाए उन में जेको नूर हुंदो जेका रोशनी हुंदी सिज वारी रोशनी का वधीक रोशनी उन ताज में हुंदी। हाने तवा सवाल कंदो त मार छोकरे खादी मेहनत छोकरे कई अन्य जेके मुसाफरी बर्दाश्त था कन बे मदरसन में वडन मदरसन में मुसाफरी छोकरे बर्दाश्त कई दस्तार बंदी मां पी जी पई थी छो इन करे पाण वारा मां पी थो पाण वारा के रहे छो त नंढड़े जी जेका वाग हुंदी है वो मां पी जे हथ में हुंदी है। बाकी माशाल्लाह स्कूली बार नहीं मदरसे जे शागिर्दन जी त या मर्जी त सजो साल केरो ना हो जाए सजो साल केरो ना हो जाए छुट्टी हुंदी स्कूल जी छुट्टी हुंदी मदरसे जी छुट्टी हुंदी सजो साल पढ़ाई फिटे तो भले फिटे पढ़ाई खराब तो भले थे उस्ताद कंदो छुट्टी बडी मदरसे जो शागिर्द मस्जिद जो शागिर्द छुट्टी कंदो 4 साईं अने आयो कोने बाबा साईं टोडी कोने था छोकरन जी मर्जी है तो सजो साल छुट्टी हो जाए वडे में वडी कुर्बानी बुधाया ता के इन दौर में उस्ताद जी पोय है मदरसे में जो दाखिला देण वारो मोहतमीम है उनकी कुर्बानी पोय पेरी नंबर ते कुर्बानी माइटन जी है। और ता के अपील थो करे अल्लाह दे वास्ते पंहिंजे औलाद जी तरबियत सुठी करे सुठे माहौल में बच्चा छड़ींदो तो बच्चा सुठा थी वो चवंदा आहिनि मदरसे के लगी पाए
मदरसे जो मोहतमिम मदरसे जो नाज़िम परेशान शागिर्द सब खिलन पिया नचन पिया शाम जो छुट्टी मदरसे के लगी है बा छोरा नचन पिया उन्हनि छोरन मां हिकड़ो छोरो रोए पियो बेंचो सगोरा रोई छो पियो शाम जो छुट्टी मदरसे के लगी है बा हाणे रोण वारो शागिर्द जे पाण वारो कारी साहब बतो है शाम जो मारे पाण के पढ़ाई मुझा दोस्त कायनात जे नबी फरमात नेक औलाद सदको जारी अथो नेक औलाद छा ॻाल्हाए थो सां सदको जारी है बच्चे नमाज पढ़ी उन जो सवाब अल्लाह तोखे दींदो बच्चे रोजो रखियो उन जो सवाब अल्लाह तोखे दींदो बच्चे उम्रो कयो हज कई अल्लाह उन जो सवाब तोखे दींदो बच्चे तिलावत कई जिक्र कयो अल्लाह उन जो सवाब तोखे दींदो बच्चे के त पंहिंजे अमलन जो सवाब मिलंदो पर उन्हनि अमलन जो सवाब अल्लाह मुफ्त में मां ऐं पीउ खे बि ॾेई थो छॾे अल्लाह करे सभिनी जा बच्चा नेक थियनि आमीन चओ असीं नंढे हूंदे तरबियत करियूं कोन था नंढे हूंदे हर फरमाइश पूरी कंदा आहियूं हर ज़रूरत पूरी कंदा आहियूं पोइ तरबियत जॾहिं न कंदा आहियूं पोइ इहो औलाद जॾहिं मथे जो सूर बणबाए न पोइ ईंदा आहियूं साईं इमदादुल्ला साहब जी इहो शीशो त मुंहिंजे छोरे जे लाइ पढ़ माजे छोरे जे लाइ छा थियो छोरे खे छोरो नाफरमान सुधरे नथो झेड़ो थो करे विड़े थो घारियूं थो ॾे नंढे हूंदे तरबियत तो न कई हाणे मौलवी जे शीशे सां तो छोरो सुधरे इनके जेकॾहिं ज़मज़म जो खूह मां वेंझारंदे तॾहिं माण्हू कोन सुधरंदो हक़ीक़त इहा अथव हींअर हिकिड़ो दोस्त मिलियो मूंखे पियो चए साईं मुबारकूं ॾियो माजे नंढड़े क़ुरान पूरो कयो हिफ़िज़ मुंहिंजो ख़ैर मुबारक हुजे चई ख़ैर मुबारक खबर है चवे छा पियो हुनजे सब्र ते हैरान थी वियसि बर्दाश्त ते 8 दफ़ा मुंहिंजो छोकिरो मदरसे मां भॻो 8 दफ़ा मां बि कसम खणी चयो त मां एसी ते तोखे न छॾींदुसि जेसी ते तो क़ुरान जो हाफ़िज़ न हिते छा था करियूं जेकॾहिं छॾियोसीं साईं इमदादुल्ला साहब वटि हाजी अल्लाह हाजी करेसि साईं इमदादुल्ला वटि छॾियोसीं साईं अब्दुल वाजिद वटि छॾियोसीं पोइ छोकरे दे कारी साहब कई थोड़ी सख्ती बाबे खां पियो साईं पुछे बा तोरो छोकरो आयो कोने सब डाडी नथी छडे नानी नथी छडे फलाणी नथी छडे ये नथो जो तो मां भाड़ियो अब कार्टन में मानो लिखंदा ना नूर चिशम नूर वो जुदा गले माना खबर के खे कोने नूर चिशम की माना छजी मानो लिखंदा मां लिखराए छडियो है नूर लफ्ज है अरबी जो चिशम लफ्ज है फारसी जो यो औलाद जे लाइ भी लिखे त अखिन जो नूर है वो अगुणो औलाद जो अखिन जो हारो को औलाद मथे जो सूर है मां अर्ज कयम त वडे में वडो कुसूर औलाद जी नाफरमानी में माइटन जो माइट तरबियत सुठी कन कोन सुठी तरबियत कन कोन था हाणे तांगा पुछा तो करया अबा नमाज न पढ़ण दो आहे या कोने कला दुरसा न पढ़ण दो है गुनाह है न पढ़ण दो हाणे जेको पी नमाज न थो पढ़े पुट नमाज पढ़ंदा गला दुरसा इयो ही साजू नमाज न पढ़ण वारो बाबो पी जगह पुट के चवे तो तू वञ मस्जिद में बाहर निकरंदो छन बाबा नमाज पढ़े कोन घर बैठो माखे जो तू नमाज पढ़ अल्लाह दे वास्ते मां गाल कंदो त मस्जिदूं वीरान बि माइटन दे करे आहिनि आबाद बि माइटन दे करे गाल समझा कोन मस्जिदूं वीरान बि माइटन दे करे आबाद माइटन दे करे हाणे हिकड़ो नौजवान है मिंट पुण का नमाजी है जवानी में नमाज पढ़ी शादी कई नमाजी हिकड़ो पुट थियो बियो थियो टो थियो चौथो थियो पंजो थियो शुरू का नमाजी हाणे यो पी मस्जिद में जडे नमाज ला इंदो तो अकेलो कोन इंदो पंजन पुटन सूधो नमाज दे पंजन पुटन सूधो ही पर पाण नमाज पढ़े ही न थो पुट हिकड़ो थियो बियो थियो टो थियो चौथो थियो पंजो थियो
अब ये पंजे पुट मस्जिद में ईंदा नमाज़ ते ॻाल्हायो तो सा अल्लाह दे वास्ते अब चवणी है त गिदरो गिदरे के ॾिसी रंग वठंदो आहे तुंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो अमल तुंहिंजो नंढड़ो रिकॉर्ड कंदो आहे बाबा करे छा थो पी जेकॾहिं निकिरे थो घर खां होटल जे तरफ अल्लाह करे ये होटलूं फिल्मनि वारियूं तव्हां वटि न हुजनि तव्हां वटि त कोन आहिनि हा आहिनि अल्लाह साईं बचाए हाणे आयो होटल ते नंढड़ो पोयां पोयां चांहि जे अदड़ी ते 2.5 कलाक फिल्म ॾिठई नंढड़ो अॻियां अॻियां वेठो आहे अॻियां अॻियां वेठो आहे इहो पी जॾहिं होटल मंझां निकिरंदो त ज़बान ते गाना हथ ते ताड़ियूं ज़बान ते गाना हथ ते ताड़ियूं पर जेकॾहिं इहो नंढड़ो तो मस्जिद में छॾियो तू मस्जिद में आए तो सां गॾु आयो तो निमाज़ झोटी अल्लाह अकबर नंढड़े में चयो अल्लाह अकबर तू रुकू में नंढड़ो रुकू में तू सजदे में नंढड़ो सजदे में आखिरकार तो मस्जिद जे इमाम के मदरसे कारी साहब के जो इन नंढड़े के व्यार पढ़ाई करा 2.5-3 कलाक तो नंढड़ो मदरसे में छॾियो मदरसे में जेॾी महिल निकितो त ज़बान ते कलमा ऐं क़ुरान अल्लाह जे वास्ते औलाद जी तरबियत सुठी औलाद जी तरबियत सुठी करो जरूरत तू पूरी कंदा आहियूं पर जेकॾहिं तवज्जो ऐं ध्यान न आहे त औलाद जी तरबियत ते ध्यान न आहे हाणे तव्हां खां पुछा थो करियां ये नंढड़ा आया आहिनि छो आया आहिनि माइट ज़रूर आया कंहिंजो चाचो हूंदो कंहिंजो बाबो हूंदो कंहिंजो पीउ हूंदो ये आया आहिनि तॾहिं नंढड़ा आया तव्हांजी लाइन जलसे वारी हुई त जलसे ते आया अल्लाह न करे जेकॾहिं के ॿिए पासे वञो नंढड़ा हुते वञंदा हाणे कूड़ आहे कूड़ हिकिड़ो अहिड़ो गुनाह थो गुनाह बि आइब बि तव्हांखे बेनिमाज़ी खे चओ तूं बेनिमाज़ी आहीं बाक़ी मां बेनिमाज़ी आहियां अल्लाह माफ़ कंदो पर के कूड़े माण्हू खे चओ तूं कूड़ो आहीं हा मां कूड़ो आहियां अब निमाज़ न पढ़ण वॾो आहे कूड़ ॻाल्हाइण बि बेनिमाज़ी खे तव्हां चओ त तूं बेनिमाज़ी आहीं बाक़ी मां बेनिमाज़ी आहियां कूड़े माण्हू खे तूं चओ विढ़ंदो कूड़ गुनाह बि आइब बि पधरो आहे वो तो हर गुनाह है हाणे कूड़ केड़ो थो सेखारे माफ़ कजो कूड़ सेखारण वारा माइट थो नाराज़ पिया तो ख़ैर मूंखे लॻे पियो मुंहिंजो टाइम पूरो थी वियो आहे तॾहिं तव्हां माठ थी आहियो सच पुछो टाइम आके पूरो थी वियो 1/2 कलाक साईं मूं मोकिलंदड़ थी ख़ैर कंपनियुनि वारा 2-3 मिनट पैकेज में ॾेई छॾींदा आहिनि थोरो ॻाल्हायो थोरो सा अब कूड़ केर तो सिखारे माइट तो सिखारे हिकड़े अमरा खां खयो इन कर्ज अब वायदो है पेरी मार्च ते मां पैसा वठजा पेरी मार्च ते नबी सही ने फरमायो ॿुधो त जेको माण्हू कर्ज वठे थो ओडी माल जे कॾहिं नियत आहे त मां इनके कर्ज अदा कंदम अल्लाह उनके जिंदगी में कर्ज अदायगी जी तौफीक ॾेई छॾींदो पर जे कॾहिं ॿार चए तो अल्लाह जो कसम क़ुरान जो कसम मांखे पैसा ॾे मांखे पैसा दिल में चए तो रुगो पैसा मिले न पोइ ॾिसंदा थी पोइ कोटन वारियूं जजन वारियूं सुनायूं हूंदियूं हां हिन हमरा के चो त पहिरीं तारीख़ ते मां तव्हांखे पैसा ॾींदुमि ॾियण ई कोन्हे नंढड़ा ॾिस ॿार केर आयो आहे हाणे नंढड़ो आयो बाबा हू कल्लो को चाचो वरी आयो आहे हाणे ही पे चवे तो उन चाचे के चओ त बाबा घर कोने चाचे के चओ त बाबा घर कोने ही आयो सब डाहो सफा डाहो कोन डाहो उनके ची बाबा घर कोने सफा जे करे डाहो जे न पोइ ये चवे बाबा चवे तो बाबा घर कोने हाणे ॿुधो तवज्जो तवज्जो हाणे तूं ॾाढो ख़ुशि थे त अॼो को ॾींहुं मुंहिंजो सुख सां सुकून सां गुज़री वेंदो थोरो वही सोच त इन नंढड़े जी उमिरि 7-8 साल आहे 9 साल आहे तो नंढड़े जे दिलो दिमाग़ में कहिड़ो ॿिज छटियो कूड़ वारो तव्हां वण जो पोखींदा आहियो
पोता गासी मोली पुछंदा हुई वण मेवो करे दिंदो सही 4 सालन में 5 सालन में मेवो दिंदो 6 सालन में हाने इन जो मेवो पाण पंज अखिन सा दिसंदे तो जो को नंढड़े जे दिल दिमाग में कूड़ वारो बिज पोखियो छटियो हिंजी उम्र आया 8 साल 14-15 सालन जो थियो मेहमान आया बुजुर्ग आया आलिम आया वन ही मोटरसाइकिल थई तेल बाहे ही चाबी है जल्दी जल्दी साईं वारन जे ला मच्छी भी वठिया मुर्गी भी वठिया 0 मीटर मोटरसाइकिल ते चढ़ियो सीडी मोटरसाइकिल तेल भी जाम है 2-3 रुपया भाडी जे ला बाबे दिना अग्या मिला मेच वारा केडा बाबा दे मेहमान छड बाबा के एडा मेच लगो पियो है तुझी जरूरत हुई उनका वठी मोबाइल बंद कराए सदोरो निकतो मेच में पीप नंबर लगाए पावर ऑफ अब मांजो छोरो आवा कोन दिठो न असा तो कोन दिठो कलाक डेढ़ इंतजार करे 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 नेठ बियो मानू मोकली आया मेहमान जे लाए भाडी वठी मेहमानन के थी देर हिंजो ब्लड प्रेशर वियो 7 आसमान ते चढ़ी रात जो 11-12 वगे छोरो भित टिपी आयो घर में पी के कावड़ में निंड अचे कोनी गले में जा झले हाने पी पे चवे छोरा केडा हाने बाबा बाबा अल्लाह जो कसम मोबाइल जी चार्ज खत्म थी पैसा मागा गुम थी या मां हिते बैठो हाने पे हालत कूड़ा कूड़े जा पुट है छा पे चवे कूड़ा अब गाल सही करे बे कोन करे गाला दूर सा अब जो को कूड़ सिखारे वो सच्चो होंदो कूड़ा कूड़े जा पुट हाने छोकरे के न मार छोकरे के न कुट छोकरे ते तशद्दुद न कर कसूर तुंजो है गलती तुंजी है ये लाइन कूड़ वारी तो ॾेखारी पीरा ने पीर अब्दुल कादिर जिलानी नंढड़ो है घरा निकरे पियो माओ पे चवे अब्दुल कादिर मां तुंजी मां आया कदे कूड़ न गालाए जा माशाल्लाह साईं अचियो कदे कूड़ न गालाए जा अब्दुल कादिर जिलानी सफर में निकतो बे अगे मानू सफर कंदा काफिलन जे सूरत में 30-40 50 मानू चोरन जो डप हुंदो उन काफिले के फिरी आया चोर किन वट सोन किन वट चांदी किन वट पैसो हर एक पांजो माल लिकाण जे चक्कर में अब्दुल कादिर जिलानी ते जेडी माल चोर पोता चोर पुछन बिया नंडड़ा तोड़ छाए जिम्मा वट पैसा न सोन न चांदी है कुछ पैसा खीसे में कुछ पैसा उन थैले में चोर डिठो त ही नंडड़ो गालाए पे सच पे गालाए तदे जी सब असा कूड़ पे गाले तू सच किए पे गालाई जी मारे मां के वसियत कही नसीहत के अब्दुल कादिर कूड़ कदे न गालाए जा मां जी वसियत नसीहत अमल कंदे सच्चा वसा गालाए नौजवान एकड़े के भाई पे आई आखिरी पसा आखिरी घड़ियों तदे पुछण वारन पुछो तुंजी का आखिरी चॉइस का पसंद तदे यो भाई ते चण वारो नौजवान खबर छापे चवे पियो त मां सा माखे माओ मिलायो वालदा जी मुलाकात करायो वालदा के जो मिलायो इन नौजवान जिन आखिरी पसा आखिरी घड़ियों भाई ते चण वारो नौजवान माओ जे कन में आई चक माओ का दाऊ निकतियो मानुन छडायो मानुन जुठू कयूं बेइज्जती कई आखिरी तुंजी घड़ी आखिरी तुंजा पसा माओ सा एडो बडो जुल्म ही वेधन तदे ही नौजवान रोई चवे पियो जे मां का पुछो त सही इन जगह ते माखे पहुंचाण वारी केर है ओ ये मुजी माओ की तुंजी माओ है मां जडे नंढड़ोस तदे माओ चौंदी फलाणे घरा वनी बेदो चोरी करे माखे लिकाए दिजा पो लिकाए बेदो दिंदो माओ चौंदी शाबाश कन में शाबाश रोजानी चोरी कराईंदी अन्या जडे वडो थस पो मुजी माओ माखे चौंदी फलाणे घरा वनी मुर्गी चोरी करे तू वडो थियो ही किथा मुर्गी जो बच्चो किथा मुर्गी किथा कुकड़ चोरी करे माओ के लिकाया चे दिंदोस माओ कन में चौंदी शाबाश ताजो आऊं जो वडो थिस
चोर थियस चोरी कंदे हिकड़ो हमरा मारजी वियो जंहिंजे बदले में अॼु फाई ते पियो चढ़ा इन जगह ते मांखे पहुचाइण वारी मारी माउ औलाद जी तरबियत सुठी ओ हिकड़े उस्ताद शागिर्दनि खां पुछो तू छा थींदे डॉक्टर तू छा थींदे इंजीनियर तू छा थींदे प्रोफेसर तू छा थींदे हाफिज तू छा थींदे आलिम हिकड़े नंढड़े ख़बर छा जवाब ॾिनो नंढड़े चयो सहाबी थींदस चओ सुभान अल्लाह जी नबूवत जो दरवाजो बंद थी साबियत वारो दरवाजो बची साबी कीअं जी माइटन उस्तादन मांखे सिखारियो त सहाबा सच्चा मां भी सच्चो सहाबा बहादुर मां भी बहादुर थी सहाबा मुजाहिद मां मुजाहिद थी सहाबा नेक निमादी मां भी नेक निमादी मां साहबी थी किथे किथे विंदा आहियूं पोइ नंढड़ा मिलंदा आहिनि वीचारा नंढड़ा सफ़ा असीं हथ मिलाईंदा आहियूं भाकुर पाईंदा आहियूं केतिरनि जाइनि ते नंढड़नि केड़ी फरमाइश कई साईं दुआ घुरजो केड़ी दुआ सी मां हाफिज थिया दुआ घुरजो तो मां आलिम थिया जेकॾहिं बच्चा प्यारा आहिनि बच्चन जी इज्जत प्यारी है तो बच्चन जी तरबियत सुठी अल्लाह वारनि जे कचहरी में आहिनि ओ जेके जमायत तबलीगी ईंदी है न तबलीगी जमायत विहारो उन्हनि वटि ॿियो भला कुझु न नेक त थींदा सुठा त थींदा भला त थींदा फरमान बरदार थींदा निमाज़ी त थींदा अल्लाह खां दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत इन्हनि जुमलन के पंहिंजे बारगाह जे अंदर क़बूल मंजूर फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।